अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो हिन चैनल ते असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। कॾहिं कॾहिं तव्हांजो मूड फ्रेश करण लाइ असां दुनिया जहान जूं दिलचस्प वीडियोज़ तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। अॼु तव्हांखे दुनिया जहान जूं मुख़्तलिफ़ दिलचस्प वीडियोज़ ॾेखारींदासीं जंहिंखे ॾिसी तव्हांजो मूड बि फ्रेश थी वेंदो ऐं तव्हांखे मज़ो बि ज़रूरु ईंदो। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तो अॼुकल्ह होटल ते मानी खाइण जो रवाजु वधी वियो आहे। होटल ते बिल लाज़मी पे करणो पवंदो आहे, लेकिन होटल ते कॾहिं कॾहिं अहिड़ा बि माण्हू अची वेंदा आहिनि मानी खाई भॼी वेंदा आहिनि। हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था। ज़हनी ग़ुलामी इन खे चइबो आहे। स्विमिंग पूल में तड़कण जो मज़ो सिर्फ़ु इंसाननि खे न ईंदो आहे। हिन कुकड़े खे ॾिसो कीअं सुकून सां पाणी में पई आहे। दोस्तो जॾहिं बारिश अचे थी पाणी अचे थो, जॾहिं ज़्यादा बारिश अचे थी पोइ ही थिए थो। छोकरी जी हिन मोबाइल में शायद इहा आख़िरी सेल्फी हुजे। सेल्फी सां यादि आयो, कॾहिं कॾहिं सेल्फी चङनि मुड़ुसनि खे बि केरे सघे थी। सेल्फी वठण वक़्तु हमेशह वक़्तु ऐं जॻह जो ख़्यालु कयो। तब्दीली एतिरी अची वई आहे, गाॾियुनि सां गॾु कबूतर बि रोड ते अची विया आहिनि। ख़बर नाहे पाकिस्तान ते एतिरो कर्ज़ो कीअं थी वियो जॾहिं असां वटि एतिरो टैलेंट आहे। सिर्फ़ पाकिस्तानी जुगाड़ी न आहिनि, अफ्रीकी असां खां बि ज़ोर आहिनि। ख़बर नाहे माण्हू क़बर में छा खणी वेंदा। क़ुर्बानी जे मामले में बि एतिरी ठगी हिक ॿकर खे रिढ जी खलप वारे घेटो बणाए विकिणे विया आहिनि। दोस्तो ही सिंध जो टैलेंट आहे। ॾिसो खट केतिरी ख़ूबसूरत आहे। उम्मीद आहे दोस्तो ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।